नाज़रीन, नऊं देरो में आपाशी खाते पारा फुलपोटा माइनर ते कायम हददखलियूं हटाइण लाइ ऑपरेशन जो सिलसिलो जारी आहे। ऑपरेशन दौरान केतिरियूं अदावतूं ड्राहे पट कई वियूं। उन हवाले सां रिपोर्ट कर रहियो आहे रशीद अबड़ो। नौंदर में वाहन छाकुंद कायम हद दखलियों अदालती हुकुम बधाइण जो सिलसिलो शुरू थिया है। इन ॾिस में एसी रतदरो अब्दुल वाहिद चन्ना दादू कनाल ताजदरो सब डिवीज़न जे एसडीओ सईद हबीब शाह जे अॻुवाणी में टिनि थाणनि जी पुलिस जे वॾनि अटालन ऐं आपाशी खाते मुलाज़िमनि वॾे अंग में शिरकत कई। एक्सकेवेटर मशीन जी मदद सां दादू कनाल मां निकिरंदड़ फुलपोटा माइनर खां हद दखलियूं हटाइण जी शुरूआत कई वई आहे। 33 फुट माइनर जे ॿिन्ही पासनि खां हद दखलियूं हटायूं आहिनि, जंहिंमें घर मन वाड़ा छपरा हटाए पट कया विया आहिनि। ऑपरेशन दौरान वॾे अंग में ॻोठाणा घरनि मां निकिरी आया, जॾहिं त औरतूं घर ड्राइण ख़िलाफ़ पहिरियों गाड़ो पाक किताब खणी पहुची वियूं, पर पुलिस खे ऑफिसरनि तां वञण खां रोके वरितो। असांखे ताक़त कान्हे का कई शइ जी बि। असां ग़रीब आहियूं, ॿियले खाते में वेठा आहियूं। असां सां सरकार ज़ुल्म न करे, असांखे पिरापटी ॾिए, असां मदद करे, पोइ असांजा घर ठही वञे। असांखे कंहिं न रोकियो अॻु में, न हाणे कंप्लेन थियूं आहिनि असांजे मथां। अॻु में असांखे की न चयो आहे, न कोई ॻाल्हि थी आहे। हाणे 5 महीना थियण खां पुराणी शाख आहे, हिन शाख खां अॻु में असां वेठल आहियूं। शाख ई बाद में आई आहे। असां डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन असां कोऑर्डिनेशन में आहियूं इरिगेशन डिपार्टमेंट जी, ऐं हीअ इरिगेशन डिपार्टमेंट वारनि ई पंहिंजो उन्हनि जो हिकिड़ो कैनाल मैन्यूअल हूंदो आहे। उनजे पर कैनाल या माइनर्स जेके आहिनि उनजो उन्हनि में प्रॉपर्टीज़ जी साइज़ या उनजी लेंथ विड्थ केतिरी आहे उहो उते आहे। उन जे हिसाब सां ई हिन की सर्वे एंड सेटलमेंट ऐं पंहिंजो असांजे सिविल जज जी अॻुवाणी में हिते सर्वे करे ऐं उन्हनि जी प्रॉपर्टी केतिरी आहे ऐं केतिरी इनक्रोच्ड आहे ऐं कहिड़े माइनर्स ते छा आहे, त उहो प्रॉपर मार्किंग बि कई आहे। उन सां गॾु गॾु नोटिस बि सर्व कराया आहिनि। असांखे हिसाब सां 66 फुट ख़ाली कराइणी आहे ॿिन्हिनि पासनि ते। सेंटर खां 33 फुट हिकिड़े पासे, 33 फुट ॿिए पासे। सेंटर खां हिन वक़्तु असां पहुची विया आहियूं। अॼु असांजो शेड्यूल प्रोग्राम मुताबिक़ 19 तारीख़ खां वठी आहे जेको असां शुरू कयो आहे, जेको तव्हां ॾिसो था पिया। त इहा हटाईंदा हलंदा वेंदासीं। फुलपोटा क्लियर करे पोइ असां ईंदासीं दादू कैनाल जी पुल ते। उते फुलपोटा ॻोठ जा जेके दुकान ऐं कुझु जेके अचनि था असांजे एरिया में उन्हनि खे हटाईंदासीं। इन खां पोइ असां हेठि साबल जूने जो वरी ॻोठ आहे उन ॾे हलंदासीं। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त अदावतूं थियण वक़्तु कॾहिं आपाशी खातो अघोर निंड मां सुजाग थिया त ही माण्हुनि जो नुक़सान बि न थिया ऐं अदालत जो वक़्तु बि ज़ाया न थिया। रशीद अबड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, नौंदरो।